पीर पगारो साहब वॾी हैसियत रखनि था, हुर जमायत जा सरबराह आहिनि ऐं सिंध में त वॾो उनजो असर रसूख़ आहे। हू किथे बीठो आहे हिन मामले में? साईं पीर साहब पागारे वारनि जी तमामु वॾी हिकिड़ी तारीख़ आहे। जॾहिं ही अॼु जेके माण्हू असेंबली जे अंदरि वेठा अथव, इन्हनि जो कंहिंजो अबो, कंहिंजो ॾाॾो, कंहिंजो चाचो, कंहिंजो मामो, कंहिंजो नानो, इहे अंग्रेज़नि जा बूट साफ़ कंदा हुआ त पागारो ख़ानदान अंग्रेज़नि सां वेड़ ऐं जंग ऐं मुक़ाबले में बीठो। झर जंग ऐं ॿेलनि में, डंडुनि में, जबलनि में, जैसलमेर ताईं, हेॾां जेको आहे बलोचिस्तान जी पट्टी ताईं, जिते किथे हुननि अंग्रेज़नि जा ॾंद खटा करे छॾिया। छा पीर साहब पागारो कमज़ोर आहे? कमज़ोर नाहे। कमज़ोर कयो अथसि, कंहिं कयो अथसि, उन्हनि माण्हुनि इन्हनि खे कमज़ोर कयो आहे जेके ही मनसूबो जेको कामयाबु ॾिसणु चाहिनि था। पीपुल्स पार्टी 18 साल जेको इक़्तिदार में रही आहे, उन हिकिड़ी इहा सियासत कई आहे जो तव्हांखे आउं इहो ॿुधायां त सिंध जे अंदरि ॻोठ ॿाराड़ी टाउन यूसीअ खां वठी मथे ताईं हर वॾेरे खे ॻोठ में शहर में कमज़ोर करे छॾियो अथनि। अहिड़ी सियासत, अहिड़ो ग़लति ट्रेंड, ग़ैर जमहूरी रवाया अख़्तियार कया अथनि जो माण्हूअ खे ॻोठ खे विराए छॾियो। हुआ त वेढ़ाए छॾियो अथनि घर खे घर सां, नंढे खे वॾे सां, वनीअ खे वर सां, ॻोठ खे शहर सां। हुयो हिकिड़ो घर, हवेलीअ जो बि हिकु दर, गुज़रियो जहां ख़ान गोहर हाजी ख़ान अनवर, मगर विढ़े थो इलेक्शन महर सां महर। इहो छा हो? घर खे घर सां विढ़ाए छॾियो न, जेके हिकु घर आहे। अहिड़े नमूने सां सॼी सिंध जे अंदरि ॻोठ खे, घर खे, माइटनि खे, मिटनि खे, हुनखे हिक ॿिए सां विढ़ाए ऐं कमज़ोर करे छॾियो अथनि। वफ़ाक़ जे मुकमल जेके साज़िशूं आहिनि, जेको कुझु आहे कराची ऐं सिंध ते कब्ज़े करण जो, उन में पीपुल्स पार्टी क्लियर उन में शामिल आहे। वरी वधीक मां इहो ॻाल्हाईंदुसि त वॾे वज़ीर साहिब मीडिया ते कल्ह 14 अगस्त जो ॾींहुं हो, उते हिन खां फंक्शन लीग जे हवाले सां जलसो करणो हो कराची में। सवाल कयो त वॾे वज़ीर ते हिकु त हुनखे टोक जे अंदाज़ में आंदो, पोइ वरी चयईं त इहे मुंहिंजा पंहिंजा ई आहिनि, ऐं उन चयो त मां ॾिसां थो इजाज़त छो न मिली आहे, हुनखे ख़बर न आहे। इहो फंक्शन लीग वारा जेके जलसो कनि पिया, सिधी ॻाल्हि आहे, हीअ सूरत हाल नवनि सूबनि जी हले पई, लाज़िमी आहे इहा ॻाल्हि त थियणी हुई। हाणे जलसो थींदो या न थींदो उहो त वरी वक़्तु ई ॿुधाईंदो। त इन हवाले सां छा सूरत हाल हीअ आहे? तव्हां ॾिसो त जेकॾहिं MQM जा जेके बि धड़ा आहिनि उहे कराचीअ में त जलसा कनि था, पर हितां निकिरी हैदराबाद में जलसा था कनि ऐं सिंध जे वहदत जे ख़िलाफ़ था ॻाल्हाइनि। हैदराबाद मां निकिरी मीरपुर ख़ास में जलसा था कनि, सिंध जे वहदत जे ख़िलाफ़ था ॻाल्हाइनि। ऐं पीर साहब पागारे खे, सिंधियुनि खे, ॿियनि खे, कंहिंखे मुज़ाहिरे ऐं जलसे जुलूस करण जी या इन शइ खे कंडेम करण जो बि राइट, जमहूरी राइट कोन ॾिनो थो वञे हिन जमहूरी हुकूमत में। पीर साहब पागारे वारा, मां इहो पहिरीं बि अर्ज़ु करियोसि, हाणे बि, त जनाब वज़ीर आला साहब जेके कुर्सी जंहिं ते वेठा आहिनि, उहा इक़्तिदार ऐं पावर जी ऐं ॾाढी बेवफ़ा आहे। 18 सालनि ताईं वेठा हुजनि इन ते या 28 सालनि ते, हिकु ॾींहुं इन कुर्सीअ ताईं हुननि खे लहिणो अथनि। उहो इक़्तिदार ऐं पावर जे नशे में आहिनि। जॾहिं त ॾिठो वञे त पाकिस्तान जे वज़ीर आज़म खे, इंटलेक्चुअल वज़ीर आज़म जनाब ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब जन खे जॾहिं फांसी आई हुई, त उन फांसीअ दौरान हुन जे कैबिनेट ज़ियाउल जे कई हुई त हुनजो लाश गुम कजे। उन ते एतिजाज करे पीर साहब पागारे, हिन पागारे जे वालिद साहब एतिजाज करे उहो लाश चयो हुई त असांजे सिंध जो आहे, सिंध जे सियासतदान जो, सिंध जे हवाले कयो, मालिकनि जे हवाले कयो, ऐं ॻड़ी ख़ुदा बख़्श में ई दफ़न थींदो। हिकु थोरो पीर साहब पागारे जी हुयो। ऐं उन खां पोइ जॾहिं चीफ मिनिस्टर साहब जे वालिद साहब खे तकलीफ़ थी ऐं हू कैंसर जा पेशेंट आहे, ॿार ज़ेरे इलाज हुया, ऐं जन जे बलबोते ते हुननि हिते कमु कयो हो, ऐं केतिरा ई वाक़िया उन्हनि जे हुकूमत दौरान थिया, उहे ॿाहिरि विलायत हुया, रूपोशा ऐं बीमारी जी पोज़ीशन में हुया, त साईं उन चीफ मिनिस्टर साहब खे, अब्दुल्ला शाह साहब जन खे डॉक्टरनि प्रपोज़ कयो, टाइम ॾिनो त हेतिरे टाइम खां पोइ ही न रहंदा, हिननि जी ज़िंदगी हेतिरी आहे ऐं हीअ गुज़ारे वेंदा। उन खां पोइ ही चीफ मिनिस्टर साहब पीर साहब पागारे ॾे विया त मुंहिंजे वालिद जी बाक़ी हयाती रही आहे वञी 1.5 महीनो महिरबानी करे मूंखे इजाज़त वठाइजो त मां घटि में घटि वालिद साहब खे ज़िंदा कराची खणी अचां, पोइ डेड बॉडी खणी वञां। ऐं पीर साहब पागारे तारिक अज़ीज़ नामी
कोई सेक्रेटरी हो उनखे फ़ोन कराए ऐं चयईं त बाबा हीअ अब्दुल्ला शाह आहे, हुनजी हेतिरी पोज़ीशन आहे ऐं उहो उनजो लाश पंहिंजे ॻोठ वाहुड़ में दफ़न थींदो। उन खां पोइ हिन मौजूदा वज़ीर आला जेको वज़ीर आला इनखे बि कंहिं हंध तां चीफ मिनिस्टर थियण जे लाइ बि हिन मौजूदा पीर साहिब पागारे एनओसी वठी ॾिनी हुई। इहे शयूं माण्हू जॾहिं इक़्तिदार ऐं पावर में अचे थो उन्हनि खां माज़ी ऐं एहसान विसरी था वञनि, जॾहिं हू पाण सुठनि माण्हुनि जा एहसान ऐं उन्हनि जो किरदारु यादि नथा रखनि त यकीन ॼाणो त इहे माण्हू तारीख़ में इन्हनि जो किरदारु बि विसारियल हूंदो। इक़्तिदार ऐं पावर जे नशे वारे समुंड में पाण ॿुॾी ख़तमु थी वेंदा।